नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो ला त कहिड़े ॻोठ खां वटू कल्यारनि खां 1.5 किलोमीटर जे फ़ासिले ते जेको आहे नलका लॻल आहिनि उतां ई पाणी भरण था अचनि ऐं वीचारनि खे केॾी पाणी जी तकलीफ़ आहे। इन्हनि वटि वाटर सप्लाई बि घणे टाइम खां मौजूदु आहे पर उहो नाकार आहे, उन में पाणी कोन थो अचे। उनजे करे ई ग़रीब माण्हू गॾा गाॾनि ते ऐं मोटरसाइकिल ते पाणी भरण था अचो। असां हिननि सां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हां किथां खां आया आहियो ऐं केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे पाणी भरियो था? तव्हां ॿुधाइजो त तव्हां कहिड़े ॻोठ खां आया आहियो पाणी भरण? अब गोठ सिद्धी कराओ आया हूँ 1.5 किलोमीटर पानी भरना पानी जो डुकर आ का शे काने का असां तहारत करण ला परेशान हो, असांखे पियण ला परेशान हो। असां को महिमान थो अचे त जग परे का भरे था अचूं। असां हर ॻाल्हि जी तकलीफ़, लाइट न आहे का शे न आहे, असां परेशान हो, गरीब माण्हू केॾा वञूं। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे केतिरी तकलीफ़ आहे पाणी भरण था अचो, केतिरो किलोमीटर जो करे 2 किलोमीटर बाप असांजी तकलीफ़ ॾाढी आहे। गॾा गॾा बीठा लेन के बीठा रोड ब्लॉक लॻो पियो आहे सभु माण्हू पिया चवंदा भाई साइड ते जो आहे, साइड किथां जो आहे पाणी जी तकलीफ़ आहे त माण्हू पिया उञ मरनि। वॾी तकलीफ़ आहे, असांखे महिरबानी कयो बसि, असांखे कुर्ब कयो बसि। असीं अञा बि दोस्त बीठा आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त तव्हां किथां खां पाणी भरण था अचो ऐं घणो टाइम थियो आहे तव्हांखे पाणी भरींदे हिते? टाइम बि असांखे वॾो थियो। पाणी तव्हां वटि वाटर सप्लाई मौजूदु आहे? जी वाटर सप्लाई मौजूदु आहे, पाणी नथा बंदि थी वियो बाबा, बंदि थी वियो। नाज़रीन असां हिनखे ॻाल्हि ॿोल कई हिन पाणी वारनि सां ऐं उहे चवनि था केतिरे टाइम खां वठी वाटर सप्लाई आहे जेको नाकार बणियल आहे ऐं हुन ते मौजूदु जेका मुलाज़िम आहिनि उहे घर वेठे पघारूं पिया खणनि ऐं गॾा गाॾनि ते 1.5 किलोमीटर फ़ासिले ते पाणी भरण था अचनि। हिनखे सख़्तु पाणी जो हिननि सिंध सरकार खां घुर कई आहे त असांखे फौरी तौर ते वाटर सप्लाई बहाल करे असांखे घरनि ताईं पाणी पहुचायो वञे। पगार वठंदा हर साल उनजी बजट आयो